अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 जेडीओ न्यूज़ ऐं यहाँ पज़ीर उनड़ ख़बर शामिल कयूं था। खिप्रो मां वाधू रामवाणीअ जी दोदापुर में मंशात फ़रोशन था सहाफ़ी ज़ुल्फ़कार मेंदराणी जे क़त्ल ख़िलाफ़ खिप्रो में कलम धड़न जो वाक़े ख़िलाफ़ निटण समेत सख़्त नारेबाज़ी बाद में एहतजाजी मुज़ाहिरो मुज़ाहिरीन डॉक्टर शरह गुलाम करीम शरह असद अली शाह अब्दुल रज़ाक राजपूत जगवाणी में मेन शहरी चौक ते गॾु थी कातलनि खे सज़ाऊं ॾियण लाइ नारेबाज़ी करे रैली कढी वई। उन मौक़े ते हिननि चयो त दोदापुर में एक साज़िश तहत मंशात फ़रोशन सहाफ़ी ज़ुल्फ़कार मेंदाणीअ खे खंबे खणी यरगुमाल बनाइण बैदि क़त्ल करे छॾियो। बाद में सहाफ़ीअ जे खून खे लोड़ण लाइ कारप जो ग़लति रंग ॾिनो वियो जेको सरासर कूड़ आहे। हिननि वधीक चयो त सिंध अंदरि काफ़ी टाइम खां हिक साज़िश तहत सहाफ़ियुनि क़त्ल करे हक़ सच जो आवाज़ दॿाइण जी कोशिशि कई पई वञे, जंहिं में न रुॻो कातिल पर इलाइक़े जा मीर पीर सियासी माण्हू वॾेरा ऐं पुलिस पंहिंजो किरदारु अदा कंदी रही आहे। जॾहिं त एहतजाज में शरीक सहाफ़ियुनि ॾयूं खत्री पीर बख्श राजड़ सैयद नूर बुखारी आज़ाद राजड़ राजा रशीद कुंबर हरेश के बीसी मलक आदिल खान समेत समाजी अगवाननि खादिम सरवरी चन्नेसर राजड़ हयात समेत अब्दुल नबी बुर्दी वज़ीर आज़म पाकिस्तान समेत सिंध जे वॾे वज़ीर ऐं वसवारनि खां घुर कई त शहीद सहाफ़ी ज़ुल्फ़कार मेंदराणी जे क़त्ल में मुलविस समूरनि माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे उन्हनि खे सख़्त खां सख़्त सज़ाऊं ॾेई सिंध जे सहाफ़ियुनि खे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। A4 जेडीओ न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 जेडीओ न्यूज़।